शाहजर साले में खुश आमदीद सभिनी ॿुधंदड़नि खे सिक भरे सलाम। दोस्तनि खे अर्ज़ु आहे कि असांजे चैनल खे लाइक करियो, सब्सक्राइब करियो, कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। शुक्रिया। हुर हली आयो मांझी मर्दानो, आहियां आशिक़ आग जो पतंग परवानो। मां राज़ी थी रसूल रब जो, नबी तो नानो। ही सर समानो घोट मथां ई घोरियां। हुई हिदायत हुर खे अज़ल में इस्लाह, चढ़ी आऊं जंग ते हली हिन पार। ईंदे चयाई इमाम खे घोरियसि आऊं मथां, ला युकलफ़ुल्लाह नफ़्सन ला वसिया। जेका पुॼंदमि साव, घोट बि लॻा घाव, सर पिण शेर शहीद थियो। पावंग उभो पड़ में हणी हज़ारी होल, जोहर ऐं जड़ासी कामिल सर कंगोल। रतो रत रतोल मोलियो मीर हुसैन जो, ॾाढ़ी रतर त्यास ॾंद ते ॾाढ़ूं गुल जीअं। 14 माह चंड जीअं पड़ में पा ॻिड़ियास, मेड़ी में मुहम्मद जे मुरकी मास। तंहिं सूरह खे शाबास जो मथे पड़ पुरज़ा थिए। ककरा करबला जा मादर थी मेड़ियास, फटन तां रत फुड़ा अली थी उघियास। मिड़ई माफ़ कयास ख़ालिक बदिले खून जे। भेरो भेड़ो पंहिंजे भाव सी पतंग जीअन पियो, आहे केर ॿियो जो करे हलां मीर हुसैन तां। कली वेर कटक में साओ सभ न हूं, पड़ ते सही पवन मोटण जिं मेहणो। कली वेर कटक में पाकर जो पाए, अञा उनखे जीअण जो आसांगो आहे। 16 सो जाए जो रुॻो ई रण